ख़बर शेयर कई पिया तलार में रिपोर्ट मोहम्मद हनीफ मल्ला जी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले सदर ऐं चेयरमैन ज़िला काउंसिल जाम अली असगर हाले पहुतो। जूनियर एलिमेंट्री स्कूल टीचर 5 फेज़ ऐं प्राइमरी स्कूल टीचर 6 फेज़ जा ऑफर आर्डर विराइण वारी तकरीब के ख़िताब कंदे चयो त ज़िला काउंसिल बदीन नौजवान जी तैलीम ऐं बहितर मुस्तक़बिल लाइ हमेशा फ़िक्रमंद रही आहे। उन सिलसिले में ज़िले काउंसिल तरफ़ां हर साल जीअं हिन साल बि ज़हीन शागिर्दनि लाइ स्कॉलरशिप ॾियण लाइ अख़बार में इश्तिहार जारी कयो वियो आहे। ज़िले काउंसिल तरफ़ां आयल शागिर्दनि खे हर साल स्कॉलरशिप ॾिनी वञे थी त जीअं हिन ज़िले जा नौजवान पढ़ी लिखी अॻिते वधी पंहिंजे ज़िले सूबे ऐं मुल्क जो नालो रोशन कनि। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे हर दौर में नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा ॾिना आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी मेरिट ते यकीन रखे थी। इन मेरिट ते आयल उस्तादनि खे मुबारकबाद ॾींदे चयो त बंदि पियल स्कूल खोलण ज़िले इंतिज़ामिया जी बहितरीन तरजीह आहे। नवनि उस्तादनि जे अचण सां काफ़ी बंदि पियल स्कूल खुली विया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह स्कूलनि में ॿारनि जी एनरोलमेंट पिणु तेज़ी सां वधी रही आहे।